समूरी सिंध जियां कड़ियो घमर में भी जश्न ईद मिलादुल नबी जे प्रोग्रामन जो सिलसिलो जारी आहे। कड़ियो घमर वेझो जाड़की शाख गोठा जी शमीर निज़ामाणी में ईद मिलादुल नबी जो प्रोग्राम हाफिज मोहम्मद यूसुफ कातियार करमी साहब, हाजी शमीर निज़ामाणी, वजीर अली निज़ामाणी, अनवर अली निज़ामाणी, जावेद निज़ामाणी, निसार अहमद निज़ामाणी ऐं हुबदार निज़ामाणी जिन जी अगवानी में थी गुज़रियो, जंहिंमें आशिकाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। हर तरफ लब्बैक या रसूल अल्लाह जे नारनि जी गूंज। प्रोग्राम में हज़रत मौलाना ख़लीफ़ा हुसैन बख्श जावरी करमी साहब ख़ुसूसी ख़िताब कयो। उन्हनि चयो त नबी साईं जे इस्लाम अमन भाईचारे जो दर्स ॾिए थो। नबी साईं जन पूरी ज़िंदगी उम्मत मुसलमान लाइ वक़फ़ कई। हाणे असां सभिनी जो फ़र्ज़ थिए थो त हुननि जी ॾसियल वाट ते हलूं, जेको दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी जो सबबु बणे वियो। नबी सगुरनि लाज़वाल कुर्बानियूं ॾेई दीन बचायो आहे। असां ॾींहुं क़यामत ताईं मीलाद मल्हाईंदा रहंदासीं। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची